नाज़रीन, कराची जे इलाइक़े शेरशाह में निजी बैंक में थियल धमाके जे नतीजे में PTI MNA आलमगीर ख़ान जे वालिद दिलावर ख़ान ऐं बैंक जे कैशियर समेत 15 माण्हू मारिजी विया ऐं 12 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो ऐं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि सिविल अस्पताल जे ट्रामा सेंटर पहुची ज़ख़्मियुनि जी अयादत कई। संदन चवण हो त मामले जी मुकम्मल जांच कई पई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। वधीक तफ़सील शब्बीर लाशारी जी रिपोर्ट में। कराची जे इलाइक़े शेरशाह जे प्राचा चौक ते एक निजी बैंक में थियल खौफनाक धमाके में PTI MNA आलमगीर ख़ान जे वालिद दिलावर ख़ान ऐं बैंक जे कैशियर समेत 15 माण्हू मारिजी विया ऐं 12 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। धमाके खां फौरन बाद रेस्क्यू टीमनि धमाके वारी हंधि पहुची मारिजी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ट्रामा सेंटर मुंतकिल कयो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि ट्रामा सेंटर पहुची ज़ख़्मियुनि जी अयादत कई। उन मौके ते मीडिया सां सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो जो चवण हो त हिते पहुचायल ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणती जोगी आहे ऐं डॉक्टर ज़ख़्मियुनि जी हयाती बचाइण जी भरपूर कोशिश करे रहिया आहिनि। हमारे यहाँ जो मरीज दाखिल हैं, जो जख्मी हैं, वो 12 हैं ट्रॉमा सेंटर में, जिसमें एक की हालत निहायत खराब है, वो वेंटिलेटर पे है, एक जो है जो ऑब्जर्वेशन में है और बाकी स्टेबल हैं। इंशाल्लाह एक आध दिन में वो भी डिस्चार्ज हो जाएंगे। मुझे बड़ा अफसोस हुआ है। मैं समझती हूँ ये जो ट्रॉमा सेंटर है ये हमारे लिए एक नेमत है कि यहाँ हमारे जो ज़ख्मी होते हैं लोग, उनको यहाँ ला के बहुत अच्छी तरह से उनका इलाज किया जाता है। मैं खिराज तहसीन पेश करती हूँ डॉक्टर्स को, जिन्होंने बहुत ही मेहनत से अब तक जो है मैनेज किया है। उनखां अॻु सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़े ते सख़्त अफ़सोस छो आहे, जांच कई पई वञे त धमाको छो पेश आयो, जंहिंजो क़सूर हूंदो उनखे केफ़िर किरदार ताईं पहुचायो वेंदो। बिल्कुल तायुन किया जाएगा। जिन लोगों की भी इसमें रिस्पॉन्सिबिलिटी है, इरेगुलरिटी है, उनको जरूर एक्शन लिया जाएगा उनके ऊपर। चीफ मिनिस्टर साहब खुद भी इसको देख रहे हैं, मॉनिटर कर रहे हैं, और हमारे जो वजीर हैं सेहत की वो भी यहाँ पहुँचने वाली हैं। सईद गनी साहब वहाँ पहुँच चुके हैं जो जहाँ पे ये हादसा हुआ है, और मुर्तज़ा वहाब साहब भी। धमाके में मारिजी वियल निजी बैंक जे कैशियर जे सौट सिंध हुकूमत खां वाक़े जी मुकम्मल ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कंदे चयो त संदन ख़ानदान हिन वक़्तु वॾे सदमे में आहे। मेरे वो कज़न थे जुनैद अहमद ज़ेरी थे, वो काम करते थे, कैशियर थे। ये दस्तगीर के रिहायशी थे। इनके 3 बच्चे हैं, 2 लड़कियां और 1 लड़का। ट्रामा सेंटर जे MS डॉक्टर साबिर मेमन जो चवण हो त अस्पताल में जेकी भी ज़ख़्मी आंदा विया आहिनि, उन्हनि खे मथे ऐं सीने में ज़ख़्म आहिनि ऐं शदीद ज़ख़्मी आहिनि। उनके सर पे और सीने पे चोटें हैं काफी हद तक, और हमारी पूरी कोशिश है कि उनको जिंदगी बचाई जा सके। हमारी टीम लगी हुई है, इमरजेंसी हमने नाफिज कर दी है, और सारी हमारी क्रैश टीम जो है तमाम सब स्पेशलिटी की, न्यूरो सर्जन, आर्थोपेडिक सर्जन, एनेस्थेटिस्ट, जनरल सर्जन, तमाम लोग इस वक्त मौजूद हैं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वाक़े ते दुख जो इज़हार कंदे धमाके जी जांच जी हिदायत कंदे चयो त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद फराहम कई वञे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे कमिश्नर कराची खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वरी वज़ीर जांच टीम में पुलिस खे पिणु शामिल करण जी हिदायत कई। होॾां बम डिस्पोजल स्क्वाड पारां जारी कयल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नाले में गैस भरिजी वञण सबबि धमाको थियो। धमाके में दहशतगर्दी समेत कंहिं तक़रीबकारी जी शाहिदी न मिली आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल पिणु वाक़े ते दुख जो इज़हार कंदे चयो आहे त मामले जी जांच करे रिपोर्ट ॾिनी वञे। कैमरामैन शहजाद ऐं साथी रिपोर्टर इसाक सरकी सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।